समूरी सिंध जियां खिप्रो में भी सकाफती ॾियारो जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। इन मौक़े ते खिप्रो मोड़ खां शहीद चौक ताईं क़ौम परस्त पार्टियुनि पारां सकाफती ॾींहं जे मुनासिबत सां रैली कढी वई, जंहिंमें क़ौम परस्त पार्टियुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते क़ौम परस्त अॻवाननि ऐं कारकुननि सिंधी टोपियूं अजरकूं पाए रैली में शिरकत कई। सिंधी गाननि ते झुमरियूं हयूं। रैली ते गुलनि जी वर्खा कई वई ऐं इन मौक़े ते अॻवाननि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त सिंध सकाफ़त जे ॾियारे ते GSM क़ौमी माद बशीर ख़ान जी तरफ़ां अॼु असां जेका खिप्रो में रैली रखी आहे जो हिकु सिंध हिकु सकाफ़त जे ॾियारे सां मल्हाई पई वञे, जंहिंमें असीं मीडिया जे दोस्तनि जा थोराइता आहियूं जिन अॼु सिंध खे सगारो कयो आहे ऐं सिंध जो मैसेज पूरी दुनिया ताईं पहुचायो आहे। सिंध सदी ज़िंदगी सूफ़ियन ऐं ओलियान ऐं दरवेशनि ऐं वलियुनि जो प्रोग्राम रहियो आहे। उन्हनि सदाईं भाईचारा जो पैगाम ॾिनो आहे। असां अॼु उन नौजवान शख़्सियत खे पंहिंजे ॾियारे जे सिंधी कल्चर जे ॾियारे जे हिसाब सां इन सोल्यूशन ते सिंध सकाफ़त ऐं सिंध हिकु सकाफ़त जे ॾियारे जे हिन हवाले कयूं था ऐं हिननि दोस्तनि जूं महिरबानियूं जिन असांखे इन लाइक़ु सम्झो आहे त सिंध जी जदोजहद जेका हलंदड़ आहे उन में असां हिननि जा थोराइता आहियूं। उन्हनि में हिननि जो वॾो असांजे काज़ खे मंज़र आम ते आणण जो वॾा वड़नि हिननि जा ऐं अलाह कंदो असां सिंध ज़रूरु हिन नौजवान जे हवाले कंदासीं। सिंध हिकिड़े ॾींहुं आज़ादी माणींदी ऐं पंहिंजे मक़सद ते तकमील ते पहुचंदी। साईं अवामी आवाज़ सां गॾु आहियूं असीं हिकु सिंध हिकु सकाफ़त जे ज़रिए अॼु कल्चर डे मल्हायूं पिया। उन सिलसिले में खिप्रो मोड़ खां खिप्रो शहीद चौक खिप्रो ताईं रैली कढी वई आहे। सिंधी माण्हू अॼु ॾाढो परजोश ऐं पंहिंजे कल्चर ऐं सकाफ़त जे वेस में ढकियल आहिनि ऐं सॼी सिंध में ऐं सिंधियुनि जो अॼोके ॾींहं ते हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंधू दरिया ते जेके गैर क़ानूनी कैनाल आहिनि उन्हनि खे सिंध रद्द करे थी त सिंध जे हर हिकु ज़िले तहलके नंढे थोरे वॾे शहर जे हर चौक चौराहे ते अॼु हिकिड़ी नारो आहे त सिंधूअ ते कब्ज़ो नामंज़ूर, ही कैनाल समूरा नामंज़ूर। ऐं जेसीं ताईं बि हिकिड़ो बि सिंधी आहे इन कैनालनि खे क़बूल न कंदो, छो त सिंधू दरिया सिंधियुनि जे जियापे जो ज़रियो आहे ऐं केर बि पंहिंजो जियापो पंहिंजे हथनि में कोन वञणु ॾींदो। हीअ असांजी ज़िंदगीअ जो मोते मसइलो आहे, असीं इन कॾहिं क़बूल न कंदासीं। हर साल जीअं GSM क़ौमी महाज़ पंहिंजे वतन जे जेको अज़ीम जेको आहे सकाफ़त ऐं कल्चर ॾींहुं आहे उहो भरपूर नमूने मल्हाए बि ऐं असां चवंदा सिंधी क़ौम जेको आहे उन जो सकाफ़त जेको आहे अज़ीम आलीशान सकाफ़त आहे। जिते अॼु खां 5000 साल पहिरीं दुनिया खे रहण जी तमीज़ न हुई, ॻाल्हाइण जी तमीज़ न हुई, कपिड़ो उगाड़ा माण्हू घुमंदा। उन टाइम सिंधी माण्हू मोहन जे दड़े में ख़ुशादे पंहिंजे अंगणनि में ख़ुशादे घरनि में रहंदा ऐं अॼु असां हिकु सिंध हिकु सकाफ़त जे उनवान सां पंहिंजो सकाफ़ती ऐं कल्चर डे मल्हायूं पिया। असां सिंधी क़ौम खे अॼु कल्चर ॾींहं जे मौक़े ते इहा पुरज़ोर अपील कंदासीं त सिंध जे हक़नि लाइ, सिंध जे आज़ादी लाइ पंहिंजी जदोजहद में असां खां गॾु बीहनि ऐं सिंध खे बचाइण लाइ, सिंध जी वारसी लाइ असां खां गॾु आहिनि। अवामी न्यूज़ जे दोस्तनि जो तमामु शुक्रगुज़ार आहियां। अकबर मरी जसकम शहीद बशीर ख़ान ज़िले सां गॾु जो चीफ ऑर्गेनाइज़र ऐं तव्हां दोस्तनि खे जस थो ॾियां जे इहा एजेंडा रखी सप सिंध जे हवाले सप रवादारी जे हवाले सां त असां हिननि जी मुल्क में हिमायत कयूं था ऐं तमामु सिंध जेका माज़ी खां वठी हिकु रवादारी ऐं सहप जे अंदाज़ में रही आहे उनखे बरक़रार रखण लाइ हीअ असांजो तहरीकूं ऐं जदोजहदूं जारी आहिनि ऐं मूंखे यकीन आहे त सिंध हिकु पंहिंजे बुज़ुर्गनि ऐं पंहिंजे वलियुनि जे दसियल उन नक्शे क़दम ते हली हिक ॿिए सां मुहबत वारो रवैयो इख्तियार कंदा। सिंध जी सकाफ़त हज़ार साल पुराणी आहे। सिंध सूफ़ियुनि बुज़ुर्गनि जी धरती जे हमेशह प्यार, अमन, भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।